मुहर्रम मोटी आयो। दुआए सलामती इमाम ज़माना। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ली वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि स्साअति व फ़ी कुल्ली साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन खालिकिस समावाति वल अर्ज़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व खातमन नबिय्यीन व सय्यदल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद व अला अहलि बैतिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व लअनतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअद फ़क़द क़ाल रसूलुल्लाह इन्ना लिक़त्लिल हुसैनि हरारतन फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन ला तबरुदू अबदा। सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। तारीफ़ उन खुदावंदे आलम जे लाइ जंहिं असांखे ज़िक्र हुसैन जी महफ़िल में अचणु नसीब फ़रमायो आहे। मुंहिंजी तमामु हम्दो सना शहीदनि जे परवरदिगारे आलम जे लाइ जो मूं नाचीज़ खे वरी हिकु दफ़ो हुसैन जहिड़ी शख़्सियत सैयद शुहदा जहिड़ी शख़्सियत जे ज़िक्र करण जे लाइ मुंतखिब कयो आहे। मां तमामु हम्दो सना उन परवरदिगारे आलम जे लाइ ऐं घटि करम नाहे जो असां सैयद शुहदा जे ज़िक्र में अची करे उन अज़मत खे माणियूं था जंहिंजी अज़मत जो तालुक़ जन्नत जे जवाननि जे सरदार हुसैन इब्न अली सां आहे। तमामु हम्दो सना आहे मुन परवरदिगारे आलम जे लाइ जंहिं असांजे मुक़द्दर में शख़्सियत हुसैन लिखी छॾी। ज़िक्र हुसैन असांजे मुक़द्दर में लिखी छॾियईं। अॼु असां हिन ज़िक्र में शरीक थिया आहियूं। हीअ इमाम बारगाह या हीअ मजलिस फ़क़ति हिकु शिया फ़िरक़त जे लाइ नाहे। हीअ मजलिस उहा मजलिस आहे हितां हर मज़हब जो इंसान तव्हांखे मिलंदो, चाहे ईसाई हुजनि, चाहे यहूदी हुजनि, चाहे कंहिं बि मज़हब जो हुजे। हुसैन जो दर कंहिं हिकु शिया जे लाइ नाहे। हुसैन ॿुधाए थो त मुंहिंजी बका नाने जी उम्मत जी इस्लाह ऐं इंसानियत जी ख़ातिर आहे। करबला यानी हर इंसान जे ज़मीर खे बेदार करण जो नालो आहे। हीअ हुसैन अलैहिस्सलाम छा लाइ निकिता हुया? मां तव्हांजी ख़िदमत में रसूल ख़ुदा जी हदीस बयान कई जंहिंमें रसूल ख़ुदा सुहिणो फरमान उन सुहिणे सैयद शुहदा जे नाले करनि पिया, जंहिंमें फरमाइनि था इन लिक़त्लिल हुसैन, हुसैन जो क़त्ल थियणु, हुसैन जी शहादत हरारतन ही हिकु अहिड़ो जज़्बो आहे फ़ी क़ुलूबिल मुअमिनीन, ऐं इहो जज़्बो कंहिं इंसान जे दिलि में नाहे ईंदो सिवाइ मोमिननि जे, सिवाइ ज़मीर वारनि जे। ला तबरुदू अबदा, चाहे ज़मानो तब्दील थी वञे, चाहे मौसम बदलजंदा रहनि, पर हिन हरारत में ऐं हिन हुसैन जी मोहब्बत ऐं जज़्बे में कॾहिं बि कमी नाहे ईंदी। ही अहिड़ो जज़्बो आहे जेको इंसान खे ख़ुदा सां मिलाए थो, जेको इंसान खे इंसानियत सेखारे थो। ही हुसैन जो मजलिस, ही हुसैन जो मिंबर, हीअ हुसैन जी महफ़िल हर फ़िरके जे लाइ आहे जो इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातो वस्सलाम
पुछो ए इमाम ए मुंहिंजा आका तव्हांजी मजलिस में त असांखे हर मज़हब जो इंसान नज़र पियो अचे। हे त यहूदी आहे, ही ईसाई आहे, तव्हां त असांजा इमाम आहियो। इमाम मुस्कुराए फरमाइनि था तव्हांजी निस्बत असां सां आहे पर असांजी निस्बत हर ज़माने सां आहे। असां हर ज़माने जे लाइ हर ज़माने जी ॿोली खे सम्झूं था। न एतिराज़ कंदा कयो त हिते शिया अचनि, बल्कि तव्हां ॾियो ई गैर मज़हब खे, छो जो शियनि जो त हूअं ई इमाम आया। पर हुसैन जी मजलिस में, सैयद शोहदा जी मजलिस में उन्हनि खे आणियो ताकि उहे बि ज़मीरनि खे बेदार करे उन हक़ीक़ी ख़ुदा जी मारिफत खे हासिल करनि ऐं मातम उन्हनि जो ज़रियो हूंदो। ही मजलिस अज़ा, ही अयाम अज़ा छाजो ज़रियो आहिनि? फ़क़त ऐं फ़क़त ख़ुदा ताईं पहुचण जो ज़रियो आहिनि। हुसैन ऐं अहल बैत करबला हीअ उहा महफ़िल आहे जेका अल्लाह जी बारगाह आहे। हुसैन जी बारगाह अल्लाह जी बारगाह आहे। हितां अची करे हर इंसान बेदार थींदो आहे त उन रब खे कीअं सुञातो वेंदो आहे। दरे हुसैन त असांखे नसीब थियो आहे। हीअ अयाम अज़ा जेके असां मनाए रहिया आहियूं छाजे लाइ आहिनि? न फ़क़त मातम करण असांजी ज़िमेदारी आहे, न फ़क़त कारो लिबास पाइण ज़िमेदारी आहे। जेको असांजो हिन अयाम अज़ा जो मक़सदु उहो हुजणु घुरिजे जेको सैयद शोहदा जो मक़सदु हुयो। छा मक़सदु हुयो मौला हुसैन जो? मौला हुसैन जो मक़सदु हुयो दीन जो दिफ़ा करणु, दीन ते अमल करणु ऐं दीन खे बयानु करणु। हाणे असां पंहिंजे पाण खे ॾिसूं हिन अयाम अज़ा में अची फ़क़त कारो लिबास पायूं या मातम कयूं या मौला हुसैन ते गिरियो कयूं? न, मक़सदु इहो आहे त असां हुसैनियत जे फ़िरके खे दिफ़ा कंदे उन ते अमल बि कयूं ऐं उन खे बयान बि कयूं। दिफ़ा कहिड़े नमूने सां कंदासीं त हे कारो लिबास पायूं, कंहिंजी गिला कयूं, कंहिंजी दिलि ॾुखायूं। हुसैन चए थो अची थी मुंहिंजे दर ते, सैयद शोहदा इमाम हुसैन चवनि था तूं आहीं त मुंहिंजी, पर मुंहिंजे अज़ादारनि जी दिलि थी ॾुखाहीं। पंहिंजे किरदार खे अहिड़ो बणायूं जो असांखे मौला हुसैन जे अयाम मां कुझु दर्स हासिल थी सघे। छो जो रोइण वारा रोईंदा, हिननि जी अज़मत एतिरी बुलंद आहे जो क़यामत ताईं हिननि खे केरु घटाए नथो सघे। हुसैन जो ज़िक्र एतिरो बुलंद आहे जो ख़ुदि ख़ुदा हिन जे बका जी ज़मानत खई आहे। जहिड़े नमूने सां अल्लाह क़ुरान जी पाण हिफ़ाज़त जो ज़िम्मो खयो आहे, ईअं हुसैन अलैहिस्सलाम जे ज़िक्र जो ज़िम्मो परवरदिगार आलम जे हथ में आहे। त परवरदिगार आलम जे हथ में कीअं आहे त ख़ुदा चए थो जीअं मां क़ुरान जो मुहाफ़िज़ आहियां तीअं हुसैन तो मुंहिंजे दीन जी बका अहिड़ी कराई आहे, तो मुंहिंजी इंसानियत जी बका अहिड़ी कराई आहे जो मां ख़ुदि ख़ुदा तुंहिंजे ज़िक्र जो ज़ामिन आहियां। हुसैन घटि हस्ती न आहे, ही उहो हुसैन आहे जंहिंखे इमाम अली अलैहिस्सलाम नाज़न सां पालियो, जनाबे सैयदा नाज़न सां पालियो आहे। ही ज़िक्र में अचनि तव्हां ॾिसंदा हो कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हर मज़हब में हर फ़िरके में मिलंदव, पर हिकु शइ अहिड़ी आहे जेका असां ख़ुशि नसीबनि जे मुक़दर में लिखी वई आहे। तव्हांखे मिसाल ॾींदी हलां, काइनात जी स्याही हर मज़हब वटि आहे। हिंदू हुजे मुसलमान हुजे, उन स्याही सां पंहिंजो इल्म लिखी करे, पंहिंजा किताब लिखी करे पंहिंजो नालो रोशन करे थो। ऐं ॿी शइ इहा आहे जो खून जो कतरो बि हर इंसान वटि आहे, पर हिकिड़ी वाहिद कतरे जी शइ आहे जेका असां ख़ुशि नसीबनि वटि आहे। उहा कहिड़ी शइ आहे? उहो हुसैन मज़लूम जे ग़म में हिकु ॻोढ़ो वहाण जेको असां खां अलावा कंहिं मज़हब में न मिलंदो। हिन ॻोढ़े जी अज़मत, हिन हुसैन ते रोइण जी अज़मत एतिरी बुलंद आहे, पर रोइण सां गॾोगॾु असांखे अयाम हुसैन जे मक़सद खे ज़हन में रखणो आहे। छो जो ख़ुदि हुसैन फरमाइनि था, ख़ुदि अज़मतनि वारा सरदार फरमाइनि था त मुंहिंजे निकिरण जो मक़सदु छा आहे। जेॾीमहिल मौला निकिरी रहिया आहिनि मके खां, मौला छा था फरमाइनि? मुंहिंजे निकिरण जो मतिलबु आहे, मक़सदु आहे ले तलबिल इस्लाही फी उम्मत जद्दी। मुंहिंजे निकिरण जो मक़सदु आहे उम्मत जी इस्लाह करणु। उम्मत जी इस्लाह कीअं थिए?
उन वक़्तु हलाल हराम में मिली चुको हुयो ऐं न हिंदू जो ख़्यालु न मुसलमाननि जो ख़्यालु हुयो। उहा शरीयत जेका मोहम्मद मुस्तफ़ा आंदी हुई उन ते ग़िलाफ़ चढ़ी चुको हुयो। हाणे कोई अहिड़ो अलम बरदार हुजे जेको उन ई शरीयत खे वापसि पलटाए जेका मोहम्मद पेश कई हुई। हाणे उन ज़माने में हुसैन जहिड़ो अलम बरदार उथियो ऐं शहीद जी मिसाल ईअं हूंदी आहे चराग वांगुरु जेको पाण त बुझी वेंदो आहे, पाण त विसामी वेंदो आहे, पर ता क़यामत ज़माने खे रोशनी ॾेई वेंदो आहे। ही हुसैन इब्न अली अहिड़ो चराग उथियो जो ज़माने खे त ता क़यामत ज़िंदा करे वियो, पर उन सां गॾोगॾु ख़ुदा हिन चराग खे एतिरो रुतबो ॾिनो जो मौला ख़ुदा फरमाइनि था त ए हुसैन तुंहिंजो त रुतबो बुलंद आहे, पर जेको तुंहिंजे ज़िक्र में अचे थो मां उन जो साह साह खणणु पंहिंजी इबादत में शुमार कयां। लब्बैक या हुसैन, 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 लब्बैक या हुसैन। मोहम्मद वाले मोहम्मद बुलंदतर सलवात। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद वाले मुहम्मद। हिन अयाम अज़ा खे हर इंसान बपा कयो आहे, चाहे हिंदू हुजे चाहे मुसलमान हुजे। जीअं ई मुहर्रम जो चंड ईंदो आहे हर ज़मीर बेदार थींदो आहे त ही उहो हुसैन आहे जे नाने जी शरीयत खे बचायो आहे। ही उहो हुसैन आहे जे अल्लाह जी मिटियल शरीयत खे नए सिर ज़िंदा कयो आहे। ही उहो हुसैन आहे जेको वाहिद हक़ जो ज़रियो आहे, अल्लाह जी मारिफत जो ज़रियो आहे। पोइ हर इंसान पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार करे थो। कंहिं वटि कुझु बि न आहे त पाणीअ जो गिलास झले बीठो आहे त हिकु दफ़ो मुंहिंजे हुसैन जे नाले ते पी, ताकी सुभाणे महशर में ख़ुदा जेॾी महिल अज़ादारनि जी लिस्ट आणे, जेॾी महिल अज़ादारनि जो नालो आणे त मूं ख़ताकार जो ई पाणीअ जो गिलास हुसैन जे अज़ादारनि में लिखियो वञे। असांखे यादि नाहे हूंदो, पर हुसैन मज़लूम हिते अचण जो हर अजर असांजो लिखियो वञे थो। चाहे असांखे यादि हुजे न हुजे, पर अयाम अज़ा में जेको हिसो वठंदा आहियूं सो हुसैन मज़लूम खे सैयद शुहदा खे यादि हूंदो आहे। चवंदा हिकिड़े आलिम दीन ख़्वाब ॾिठो आहे, उहो छा थो ॾिसे? चए थो बानियाने मजलिस हुयो, चए थो मां ख़्वाब थो ॾिसां त मिंबर लॻो पियो आहे ऐं मौला हुसैन अलैहिस्सलातो वस्सलाम मिंबर ते वेठा आहिनि ऐं मौला अब्बास अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी लिस्ट ऐं कलम मौजूदु आहे। मौला हुसैन अलैहिस्सलाम उनखे बयान पिया कनि त ए अब्बास फुला शख्स जो नालो लिख, हिन मुंहिंजे मजलिस में पाणीअ जो गिलास भरे पियारियो हुयो, हिन मजलिस में मुंहिंजे अज़ादारनि जी इस्तक़बाल में बीठो हुयो। एसी ताईं जो ॿ शख्स अहिड़ा हुया जिन कम त कोई अंजाम न ॾिनो हो। मौला अब्बास फरमाइनि था ए मुंहिंजा आका, सभिनी त देगूं पचायूं तव्हां नाला लिखराया, फुला तव्हांजो गिल्म विछायो उन्हनि जा नाला लिखराया हा, पर हाणे इहो त ॿुधायो हिननि ॿिनि शख्सनि कहिड़ो कमु अंजाम ॾिनो आहे? हिननि त काई मजलिस में हेल्प न कराई हुई, काई मदद न कराई हुई, पोइ छो तव्हां हिननि जो नालो लिखरायो आहे? मौला पहिरियों मुस्कुराए जुमिलो चयो, पहिरीं ॻाल्हि इहा त अगरि हुसैन सां मोहबत न हुजे हा त हुसैन जी मजलिस में न अचनि हा। पहिरीं ॻाल्हि हुसैन खे इहा वणी जो मुंहिंजा दोस्त आहिनि तॾहिं मुंहिंजे मजलिस में मुंहिंजे ज़िक्र में शामिल थिया आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि हुसैन जी मूंखे हुसैन खे इहा हिननि जी वणी आहे जो वींदे महिल भले मुंहिंजो ज़िक्र गौर सां न ॿुधऊं, भले कंहिं शइ में हिसो न वरितऊं, पर वींदे महिल ॾिठऊं अज़ादारनि जे चप्पलुनि जे भरिसां हिकु गिलास किरियल हुयो, हिननि गिलास खणी करे एतिराम सां रखियो। हुसैन खे इहा ॻाल्हि वणी जो मां हिननि खे पंहिंजे अज़ादारी में शामिल करे छॾियो। असां हिते ईंदा आहियूं मक़सद खे ज़हन में खणी अचूं त आया आहियो कंहिंजी दिलि त न ॾुखाई आहे, अगरि आया आहियूं कंहिंजो ज़मीर त न ॾुखाए आया आहियूं, कंहिंजे दर ते आया आहियूं ज़मीरनि जे सरदार हुसैन इब्न अलीअ जे दर ते आया आहियूं। ही उहो हुसैन आहे जेको ज़मीरनि खे बेदार करण वारो आहे, ही उहो हुसैन आहे
जेको हक़ ऐं सच जो फ़ैसिलो करण वारो आहे। कंहिं शाइर चयो आहे न, ज़िंदा इस्लाम को तूने किया, हक़ो बातिल दिखाया तूने। जिंदा इस्लाम तूने किया, हक़ो बातिल दिखाया तूने। जी के मरना तो सभी को आता है, मर के जीना सिखा दिया तूने। या अली, या अली, या अली, या अली। हुसैन जहिड़ी शख्सियत इंसानियत जी बका। हुसैन ज़मीरनि जो बेदार करण जो नालो आहे। हुसैन ख़ुदा जी मारिफत जो ज़रियो आहे। ही अयाम अज़ा चऊं था, रोई करे हलिया था वञूं, मातम करे हलिया था वञूं। हा, बिल्कुलु इबादत आहे। हुसैन जो ज़िक्र अफ़ज़ल आहे। हिते अचो, पंहिंजे पाण खे फ़ख्र सां चओ त मां हुसैन जी अज़ादार वञी रही आहियां। ही मुहर्रम जो जीअं ई चंड अचे थो, न तव्हांखे केरु सुञाणे, न मुंहिंजे बाबा खे केरु सुञाणे, न तव्हांजे बाबा खे सुञाणे, पर ही कारो लिबास पायूं था। इन कारे लिबास जी निस्बत हुसैन इब्न अली सां आहे। पोइ पंहिंजे कारे लिबास खे पाए करे उन हुसैन खे ज़हन में रखिजो, उन ज़हरा जे बचे खे ज़हन में रखिजो त मां कारो लिबास पायां थी पर बेनमाज़न आहियां। मां कारो लिबास पायां थी पर मुहर्रम में ई नमाज़ुनि खे छॾे थी ॾियां। मां कारो लिबास पायां थी पर मुहर्रम में ई गिलाऊं करणु शुरू थी कयां। ईअं न सम्झो, छो जो कारो लिबास असांजी पहचान ऐं हुसैन जी निस्बत आहे। हिन कारे लिबास सां ज़मानो ॿुधाए थो त हुसैन जी अज़ादार वञी रही आहे। किरदार अहिड़ो बणायूं, पंहिंजी नमाज़ुनि खे पढ़ी करे ॿुधायूं, पंहिंजे क़ुराननि खे बुलंद करे ॿुधायूं त मुहर्रम जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें अगरि गुनाह बि कया आहिनि त हुसैन गुनाहनि खे छाणण जो ज़िम्मो खयो आहे। ही हुसैन जी मजलिस असांजे हिते रोयूं था त इन रोयण जो इमाम जाफ़र सादिक फरमाइनि था ऐं सैयद अली हुसैनी बि फरमाइनि था त जेको मुहम्मद बाक़िर खां रवायत आहे त चाहे मच्छर जे पर जे बराबरि अगरि अख मां ॻोड़ो वहे त तव्हांजे कबीरा गुनाहनि जो कफ़ारो आहे। सैयद अली हुसैनी फरमाइनि था त हिकु दफ़ो असां मशहद मुक़द्दस में वेठा हुआसीं। एसी ताईं जो रोज़े आशूर अची वियो। जेॾी महिल रोज़े आशूर आयो, आलिम दीन मसाहिब पढ़णु शुरू कया, मजलिस पढ़णु शुरू कई त उन में इहा रवायत पढ़ियईं त इमाम मोहम्मद बाक़िर खां रवायत आहे त जेको बि अज़ादार अचे थो ऐं हुसैन जे ग़म में फ़क़ति मग़मूम थिए थो, फ़क़ति उन जी दिलि मायूस थिए थी त अल्लाह पाक उन जा कबीरा गुनाह छाणे छॾे थो ऐं उन जे नेकियुनि में इज़ाफ़ो करे थो। त उते हिकिड़ो शख़्स उथियो, उथी करे एतिराज़ थो करे, इहा ॻाल्हि अक़ल जे ख़िलाफ़ आहे जो हिकु ॻोड़ो गुनाह ने कबीरा जो कफ़ारो आहे। सैयद अली हुसैनी फरमाइनि था त इन ते घणी गुफ़्तगू थी, घणी बहस थी। नेठि इहा गुफ़्तगू ख़तमु कई वई। इहो शख़्स वापसि घर वियो। राति जो ख़्वाब में जनाबे सैयदा खे ॾिठईं। छा थो ॾिसे? महशर जो मैदान ऐं हिकिड़ो हौज़ भरियो पियो आहे पाणीअ जो, जंहिंजो नालो हौज़े कोसर आहे। उते हिकिड़ा ॿ सुहिणा जवान बीठा आहिनि। हिकु हुसैन इब्न अली आहे, हिकु मुहम्मद मुस्तफ़ा आहे ऐं ॿियो उन जो हुसैन मौला जो बाबा अली मुर्तज़ा ऐं हिकु कारे वेस में भरिसां जनाबे सैयदा जी नूरानी शख़्सियत बीठी आहे। चई जीअं ई मां ॾिठो, मां सभिनी खां पुछणु लॻसि पर मूंखे एतिरी शिद्दत सां प्यास लॻी जो मां पाणी पीअण चाहियां पियो, पर मां पुछो त केरु आहिनि? चई ही उहे हस्तियूं अथई जंहिंजे लाइ तो दुनिया में एतिराज़ कयो त हुसैन जे ग़म में पर जे बराबरि ॻोड़ो ॻाइण सां अल्लाह गुनाह कबीरा माफ़ थो करे। जीअं ई हौज़े कोसर जे वेझो वियो, चए थो मां ख़्वाब मां बेदार त अञा थियण खां पहिरियां मुंहिंजी अखि मां ॻोढ़ा जारी थिया। छो जो जीअं ई मुंहिंजी नज़र जनाबे सैयदा ते पई त जनाबे सैयदा मूंखे ग़ज़ब जे आलम में ॾिसी चए थी, ए शख़्स, छा तो मुंहिंजे हुसैन खे हल्को सम्झो आहे? छा तो मुंहिंजे हुसैन जे ज़िक्र खे एतिरो सस्तो सम्झो आहे जो तूं उन जी रिवायत खां इनकार कयो आहे? चए थो मां बीबी जे क़दमनि ते किरी चां थो, बीबी मूंखे माफ़ कजां, मां अॼु खां पोइ तव्हांजे हुसैन जे ज़िक्र में पाण त रोअंदमि पर हर मज़हब जे इंसान खे तव्हांजे हुसैन जी मारिफत कराईंदमि।
चई मां ख़्याब मां बेदार थियमि। उन ॾींहं खां वठी करे मां हर मज़हब खे हुसैन जी मार्फत कराईंदो रहियो आहियां। मां हर मज़हब खे ॿुधाईंदो रहियो आहियां त हुसैन छाला निकितो आहे। हीअ आज़ादारी उहा आज़ादारी आहे जंहिंखे बचाइण जी ख़ातिर वॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं वयूं ताकी कहिड़ी बि हालत में हुसैन जो ज़िक्र बंदि न थी सघे। वाक़ई हिकु ख़ुदि मौजज़ो आहे। वाक़ई हीअ आज़ादारी ख़ुदि मौजज़ो आहे जंहिंजो ज़िम्मो ख़ुदि हुसैन मौला खयो आहे। चवंदा हिकु मोमिना हुई ऐं हिकु हुनजो घर वारो हुयो। हमेशह जीअं ई मुहर्रम जा ॾींहं ईंदा हुआ वॾी तादाद में मौला हुसैन जूं मजलिसूं कराईंदा हुआ। मौला हुसैन जो मिंबर सजाईंदा हुआ। मौला हुसैन जो ज़िक्र पंहिंजे घर में कराईंदा हुआ। पर हिकु वक़्तु पलटियो ऐं वक़्तु ज़माने फेरो खाधो त हिन अमीर शख़्स मां ग़रीब थी वियो। जेॾी महिल ग़रीब थी वियो परेशान हुयो, एतिरो परेशान जो पंहिंजी घरवारी वटि आयो ऐं चयईंसि कुझु पैसा हुजनि, कुझु रखियल हुजनि, सामान सड़ो या सोन वग़ैरह हुजनि, ॾे असां हर साल पंहिंजे मौला खे पंहिंजे घर में महिमान कंदा आहियूं। छो जो मुहर्रम में असांजा मौला असांजे घर जा महिमान हूंदा आहिनि। जीअं ई मुहर्रम ईंदो आहे न असांजे अज़ाख़ाननि में अजीब रौनकूं अची वेंदियूं आहिनि। असांजे घरनि में अजीब रौनकूं ऐं ख़ुशबू अची वेंदियूं आहिनि। असांखे जन्नत जे जवाननि जूं ख़ुशबू नज़र ईंदियूं आहिनि। कंहिं घर में अज़ा जी ख़ुशबू, कंहिं घर में मातम जी ख़ुशबू ऐं कंहिं घर में सैयदा जी आमद जी ख़ुशबू। त पोइ चवनि था त हर साल कराईंदा हुयो। वियो पंहिंजी घरवारी खे चयईं तोखे ख़बर आहे 10 ॾींहं पाण हुसैन मौला खे पंहिंजे घर में महिमान बणाईंदा आहियूं। 10 ॾींहं पंहिंजी मुर्शिदज़ादी ज़हरा खे घर में महिमान बणाईंदा आहियूं। छो जो जिथे ज़िक्र थींदो आहे बीबी सैयदा सलामुल्लाह अलैहा ज़रूरु ईंदी आहे। मौला वक़्त जो इमाम ज़रूरु ईंदो आहे ऐं दुआ बि घुरूं था त हिन महफ़िल में बि वक़्त जो इमाम ज़रूरु अचे ऐं अची करे पंहिंजे वारिस अज़ा जो असांजो पुरसो क़बूल करे। चए थो कुझु बि हुजनि ॾे त मौला जो असां मजलिस ऐं मिंबर सजायूं। चए थी मूं वटि कुझु बि न आहे, तूं ॾिसी पियो घर जा हालात जेके हुया मां तोखे ॾेई छॾिया। चए थो भला छा कयूं, को रस्तो आहे, फिरी सिरी आयो। चई हिकु शइ अथई जेका तोखे अलाह नवाज़ी आहे। अगरि तूं राज़ी थी वञी त असां वरी वापसि मौला हुसैन खे पंहिंजे घर में महिमान बणाए सघूं था, वापसि हिन अयाम अज़ा खे मनाए सघूं था, वापसि पंहिंजे घर जे मिंबर में मौला हुसैन खे महिमान करे मौला हुसैन जो ज़िक्र ऐं अयाम अज़ा खे ज़माने ताईं पहुचाए सघूं था। चए थी छा कहिड़ी शइ आहे? चई अलाह तोखे हिकु पुट सां नवाज़ियो आहे। अगरि तूं चाहीं त करबला खे नज़र में रखंदे, करबला जी माउनि खे नज़र में रखंदे, करबला जी माउनि भेणनि जो अगरि ज़हन में मंज़र अथई त उन पुट खे मूंखे ॾे। छो जो उन ज़माने में ग़ुलामनि खे विकिणियो वेंदो हुयो। उहो ज़मानो पर्दा फ़रोश जो ज़मानो हुयो। चए थो अलाह तोखे हिकु पुट ॾिनो आहे। अगरि तूं मां ई इजाज़त दिलि सां ॾी त मां इन खे बि विकिणे करे पंहिंजे हुसैन जो मातम ऐं अज़ाब बिछायां। छो जो हीअ आज़ादारी भले कुर्बानियूं ॾेई करे, छो जो चवंदा आहिनि असांजी दुनिया जी दौलत में अहम तरीन दौलत हुसैन जी मोहबत आहे। असांखे दुनिया जी दौलत जी परवाह न आहे, पर हुसैन जो अयाम रहे असां रहूं न रहूं हुसैन जो ता क़यामत ज़िक्र ज़िंदा रहंदो। चए त पुटु तुंहिंजो ॾे त मां विकिणी अचां। मां हुई उते ई रोई ॾिनई, अखियुनि मां ॻोढ़ा जारी थिया त चई छो थी रोई? चई मां मजलिसुनि में वेंदी हुयमि, मां हिकिड़ो जुमिलो ॿुधंदी हुयमि त ज़ैनब पंहिंजो अकबर क़ुर्बान करे छॾियो। चई चवणु मां उते ई सोचियो मजलिस में त मां बि मूंखे अलाह पुटु ॾींदो, मां बि हुसैन ते क़ुर्बान कंदमि। चई अॼु अमल जी वारी आई आहे त वाक़ई ॾाढो मुश्किल आहे, वठी वञ मुंहिंजी इजाज़त अथई, मुंहिंजे पुट खे विकिणे अकबर जा मसाइब करा। पुटु विकिणिजी वियो। राति जो पीउ मां रोअनि था वेठा त चएसि तो छाला थी रोई? चई पुट लाइ थी रोई? चई न पुट लाइ नथी रोयां, बसि इहो एतिरो ख़्यालु अलाए मुंहिंजे पुट खाधो हूंदो अलाए न। ज़ैनब पंहिंजो अकबर क़ुर्बान कयो, ॾाढो मुश्किल हो, सुहिणो जवान हुयो, शबीहे पैगंबर हुयो। भई छो थी रोई? बसि एतिरो थी रोयां जेको बि ख़रीद करे वियो अथसि मुंहिंजे पुट जो ख़्यालु रखे। ईअं रोअनि था वेठा। दरवाज़े ते दस्तक थियो। जेॾी महिल वियो त ॾिठई पंहिंजो पुटु जंहिंखे विकिणे आयो हो वापसि अची वियो। चई बचा ख़यानत त न कई अथई, मां पंहिंजे हराम कमाई मां कॾहिं हुसैन जो ज़िक्र न करायो आहे।
मां कॾहिं बि हराम कमाई मां हुसैन मौला जो न्याज़ नाहे करायो। किथे तूं पंहिंजे मालिक सां ख़यानत त न कई आहे? चई न बाबा, जंहिं घोड़े सवार खे विकिणे आहे न मूंखे जेॾी महिल राति जो रोआं पियो, मूंखे भाकुर पातई, पीउ जे शफ़क़त भरियो। चई बचा तोखे बाबा थो यादि अचे, अम्मा थी यादि अचे? चई बाबा मूंसां ईअं पिया गुफ़्तगू कनि जीअं तव्हां ऐं मां पाण में ॻाल्हाईंदा आहियूं। मूं चयोमांसि तव्हां असांजी ॿोली ॼाणो था? चए थो बचा असां ज़माने जी हर ॿोलीअ खे ॼाणूं था। वञ तोखे मूं आज़ादु कयो, पंहिंजी माउ खे सलाम ॾिजां ऐं चइजांसि जंहिं हुसैन जो ज़िक्र तोखे विकिणी कयो अथई उन हुसैन तोखे अॼु आज़ादु करे छॾियो। हुसैन ख़रीदण वारी शख़्सियत हुई जेको नकाब बदिले पंहिंजे बच्चनि जो ज़िक्र बि कराए थो ऐं बानियाने मजलिस खे नवाज़े बि वञे थो। अॼु अचो करबला जी माउनि ॾे, अॼु उन उम्मे लैला खे पुरसो ॾियो, अॼु उन ज़ैनब खे पुरसो ॾियो जंहिंजो अकबर 18 सालनि जी कमाई हुयो। चंदा एतिरो त जवान हुयो अकबर जो मां किताब में पढ़ां थी वेठी। चेता हिकिड़ो शख़्स हुयो हुजरान जो, नजरान जो शख़्स आयो, ख़्वाब में ॾिठई, चई हज़रत ईसा चए थो वञ आख़िरी नबीअ जे नवासे जे हथ ते कलमो पढ़ी अच अगरि मूंसां मोहबत करी थो। चई मां ख़्वाब में रसूल ख़ुदा जे हथ ते जेॾी महिल बैयत कई, ख़्वाब मां बेदार थियमि, मदीने में आयमि, मदीने में पुछा कई रसूल ख़ुदा जो घर किथे आहे? माण्हुनि ॿुधायो इंतकाल थी वियो, काफ़ी टाइम थियो आहे। चई हुनजो कोई नवासो पोटो। जीअं ई रसूल जे दर ते आयो, मौला हुसैन दरवाज़ो खोलियो। मौला हुसैन दरवाज़ो खोलियो त उहो ईसाई चए थो मां तव्हांजे दीन ते कलमो पढ़ण आयो आहियां। ख़्वाब में त रसूल ख़ुदा हुयो, हींअर रसूल ख़ुदा जो इंतकाल थी वियो आहे, मां उन जे हथ ते कलमो पढ़ियो। जीअं ई रसूल जो नालो आयो, हुसैन जे लबनि तां अली अकबर जो नालो निकितो। ए अली हलिया तूं मुंहिंजे दरमियान में। चंदा अकबर जी जीअं ई आमद थई आहे, उहो शख़्स फौरन चए थो अस्सलामु अलैक या रसूल अल्लाह। मौला फरमाइनि था ही रसूल न आहे, शबीह रसूल मुंहिंजो अकबर आहे। उहो शख़्स रोई चवे थो ए आका, अरे शबीह पैगंबर न बल्कि हू बहु रसूल आहे। ओ छो जो ख़्वाब में मां अकबर जे ओ इन ई चेहरे जे हथनि ते मां बैयत कई आहे। अॼु अचो पुछो उन लैला जे जिगर खां, अॼु पुछो ज़ैनब जे जिगर खां, ओ जे 18 साल हिजाबनि में पालियो हुयो, अहिड़ो त जवान सोणो हुयो ऐं हुसैन जहिड़ो पी ॻोल्हंदे बि न लभंदव। अज़ादारो रिवायतुनि जा जुमला आहिनि। जीअं ई शबे आशूर जो सिज उभरियो आहे, ओ ज़ैनब कुबरा जी नज़र अकबर ते आहे, ओ उम्मे लैला जी नज़र अकबर ते आहे। ओ ख़ुदा के मां खे जवान जी मौत न ॾेखारे। ओ चवंदा अल्लामा जाफ़र शूस्तरी चवनि था अगरि न के पीउ जो जवान पुटु हलियो वेंदो आहे, ओ उहो बर्दाश्त करे न करे, ओ पर अल्लाह उनखे अजर ज़रूर ॾींदो आहे। ओ वाली अकबर, ओ हुसैन मज़लूम, अरे जेको ॾिसी नाज़ कंदो पंहिंजे नाना जी ज़ियारत जा, अॼु उहो अली अकबर विदा करण थो अचे। कंहिं रवायत में न मिलंदो जेॾी महिल हुसैन खां अकबर विदा करण आयो आहे ऐं हुसैन उनखे रोकियो हुजे, न मिलंदव किथे बि त हुसैन चयो हुजे अकबर तोखां बग़ैर गुज़ारो न आहे, बल्कि अकबर वॾी जेॾी महिल इजाज़त वरिती आहे न, बाबा मूंखे मौत जी इजाज़त ॾियो। अरे हुसैन ओ ना उम्मीदी निगाहुनि सां ओ फनज़र इला रसी इला कदमी, चवनि था मौला हुसैन मज़लूम अली अकबर खे सर खां वठी कदमनि ते ॾिठो ऐं हिकिड़ो जुमिलो चयईं अली अकबर ओ तोखे इजाज़त आहे, पर जंहिं 18 साल पर्दनि में पालियई उन ज़ैनब खां इजाज़त वठी आहे, उन उम्मे लैला खां इजाज़त वठी आहे। ओ चवंदा जीअं ई अकबर उम्मे लैला जे ख़ैमनि में आयो आहे न, उम्मे लैला खे चए थो अम्मा अलविदा,
अज़ादारो हर मजलिस के आखिरी मजलिस समझी ॿुधंदा कयो। अरे वरी या नसीब अकबर ते रोई सघूं अलाए न, अकबर जो मातम करे सघूं अलाए न। चंदा अकबर अलविदा कई आहे। हमीद इब्न मुस्लिम ॿुधाइनि था अहले सुन्नत जो रोवी चवनि था मां ॾिठो पर्दे जो ख़ैमे जो पर्दो हटियो आहे, वरी अकबर खे पकड़ियो आहे, वरी ख़ैमे जो पर्दो हेठि लही वियो। मां मौला हुसैन खां पुछियो ए हुसैन ओ छा ॻाल्हि आहे ओ जो सभई विया वरी वापसि न आया, ही कहिड़ो जवान आहे ओ जो बार बार अचे थो वरी वञे थो। ओ मुंहिंजे मौला हुसैन उछगारू ॾेई रोअण शुरू कयो। मौला फरमाइनि था ही मुंहिंजो उहो बचड़ो कड़ियल जवान आहे ओ जीअं ई अचण जी कोशिश करे थो काओ मेले ला दामन थी पकड़ेसि ओ किथां ज़ैनब थी चुमेसि ओ हिकिड़ी नंढड़ी सकीना ओ जेका भाकुर पाए चवेसि थी इरहम गुरबतुना ए अकबर भा ओ असांजी गुरबत ते रहम खा, अकबर असांखे ऋण में अकेलो न करे वञे। हाय गुरबत अकबर जी अकबर अलविदा कई। अकबर हलियो वियो मैदान में आयो अकबर ओ जीअं ई वार कयई आख़िरी सदा ॾिनई बाबा मुंहिंजी मदद जे लाइ अचो। ओ जीअं ई हुसैन चवनि था इब्ने ज़ियाद जी दरबार में मौला हुसैन जे सर खां के सवाल कयो त हुसैन तुंहिंजा वार त सफ़ेद न हुया, अरे तुंहिंजो वार सफ़ेद ओ इतालीअ जी धीअ फरियाद कई ओ मुंहिंजे भाउ जा वार सफ़ेद न हुया। ओ जीअं ई अकबर आख़िरी सदा ॾिनी मुंहिंजे भाउ जी बीनाई ओ मुंहिंजे भाउ जा वार सफ़ेद थी विया। आईना आईना अली अकबर अकबर पीअ जी कमर तोड़े वे।